दुआ जो डप ना है अंता बुदल्लाह का अन्नक तरा इबादत ये कर सजदो ये कर जण कि तू अल्लाह के दिसी रहो फइल्लम तकुन तरा फइन्नहु यराक भला जी तू न थो दिसींद पर वो तो दिसी तू न थो दिसींद वो तो दिसी अल्लाह दिसी नमाज के अंदर खशियत इलाही हुजण हजरत मौला अली शेर खुदा हैदर कर्रार असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला नमाज पढ़ंदा जने जिस्म में तीर लगी पौंदा उन तीरन जा पेकान जेके फर रहिंदा जिस्म में चुभी पौंदा नमाज पढ़न पींदा उनके जीरे जिस्म जा उए तीरन जा फर कडी वठंदा के खबर न पौंदी इतरो नमाज में महवियत जो आलम हुंदो असी नमाज में बिठायूं पैर में मच्छर तो चकोणे तो खड़ियूं वही पुस्तियों पैदा जी असांजी नमाज छा है मोमिन बाने की नमाज छा दिल हाजिर हुजे पर जेकॾहिं उहा नमाज हुजूरुल कल्ब वारी न मिली आहे त कोशिश त कयो न कोशिश त कयो न दिल के हाजिर करण जी जेॾी महिल नमाज में बीहो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बचड़ो मुंहिंजा फ़कीरो जेॾी महिल हथ खणो था न अल्लाहु अकबर हथ खणो त हथ खणो न हैंड्स अप हथ मथे मूं हथ खयां मूं सभु ॻाल्हि छॾी बदना विढ़न था बंदूकूं खणी आम्हूं साम्हूं अची विया हिकिड़े हथियार फिटा करे हथ मथे कया हाणे हिन सां लड़ाई कहिड़ी झगड़ो कयो हथ खणी छॾी तुंहिंजो नमाज जी फातिहतुल सलात जेका आहे नमाज जी आगाज़ जेको आहे सो किथों आहे हथ खणण सां हथ खण हर शइ खां हथ खणी पंहिंजे दिल खे पंहिंजे मालिक ॾे मुतवज्जो पंहिंजे रब ॾे मुतवज्जो ऐं इहो नमाज में हुजूरुल कल्ब यकदम नहीं दुआ कोशिश कभी आहिस्ता 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 अल्लाह कंदो त या कैफियत नसीब थी या हिकड़ी नमाज हिकड़ी रकात जेका हुजूर कल्ब सा नसीब थी वजे गाफिल दिल वारे जी सारी जिंदगी जी इबादत एक पासे ऐं खशियत इलाही वारे जो हिकड़ो सजदो उन का वधीक मुझा भाईरो जेडी मन नमाज जे लाचो कोशिश कयो त बिया ख्याल सब दिल में कढो ख्याल अचन वरी उनन के हटायो वरी अचन वरी उनन के हटायो ताकि बिट्टो सवाब मिले हिकड़ो हुजूर जो सवाब हुजूर कल्ब जो सवाब मिलंदो बियो तवा के नफ्स सा जिहाद जो सवाब मिलंदो तवा जिहाद पैदा कयो जण मैदान जंग में बिठायो समझो था जिरमल तवा ख्यालात के मुंतशिर ख्यालात के हटायो था ये थींदो आ जो जिरमल को हिकड़ो ख्याल आयो न उन्हें ख्याल जी हिकड़ो चैन शुरू थी सिलसिलो हिया गाल मा गाल बी गाल टी गाल चौथी गाल ता जो मानू के या गाल याद न रहंदी त को मां नमाज में बीठो आया ज़बान सा फातिहा पे पढ़ंदो सूरतूं पे पढ़ंदो सुभान रब्बियल अज़ीम पढ़ंदो सुभान रब्बियल आला पढ़ंदो पर दिल हाजिर न हो दिल में एकड़ो रीन बियो पियो हलंदो खुसूसन का एड़ी परेशानी जी गाल थी वजे ओचती का गाल परेशानी थी वजे तो यकदम मानू जी दिल उन्हें में परेशानी में मुब्तला थी विदी है वो परेशानी उन्हें दिल के जकड़े वठंदी है मुड़े गौर सा बुधो ही मुझी गाल के समझण जी कोशिश कर जदे का परेशानी इंदी आ दिल जे मथा त ये महसूस थींदो आ जणो मुझे मथा जबल किरियो पहाड़ मुझे मथा किरियो हालांकि हूं तो गाल में कुछ भी ना है
पो सोचींदे सोचींदे ॾींहं गुज़रियो, 2 गुज़रिया, 4 गुज़रिया त पोइ सम्झो अरे त का ॻाल्हि ई कोन्हे। आहिस्ता आहिस्ता उन जो जेका आहे उहा ॻराण हल्की हल्की थींदी वेंदी, पोइ पाण खे माण्हू रिलैक्स महसूस कंदो आहे। पर इब्तिदा में जॾहिं बि का परेशानी ईंदी आहे त माण्हू जी दिलि मुब्तला थी वेंदी आहे, दिलि परेशान थी वेंदी आहे। मुझा दोस्तों, मुझा भाइरो, जेॾी महिल का बि परेशानी अचेव ओॾी महिल पंहिंजे रब ॾे मुतवजह थी, नमाज़ ॾे मुतवजह थी, सुहिणी तरह सां ठाहे ठाहे वुज़ू करे ऐं जेॾी महिल अल्लाह अकबर चओ त ॿिया सभु ख़्याल उन्हनि तां हथ खणी पंहिंजे रब ॾे मुतवजह थियो ऐं दिलि खे हाज़िर कयो, उमेद आहे त तव्हांजी दिलि मुतमइन थी या ख़शियत इलाही नसीब थी वञे न, पोइ इहा ई निमाज़ अथव अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, मोमिननि जो मेराज। इहा निमाज़ ईमान जी पहिरीं ॾाकण जो पहिरियों ॾाको इहो, मोमिन बाने जी पहिरीं निशानी इहा निमाज़ में ख़ौफ़ ऐं ख़शियत इलाही। ऐं ॿिए नंबर ते वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून, मोमिन बाने जी ॿी निशानी आहे जो उहे अजायल कमनि खां, लग़्व ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़े वेंदा। छा कंदा? अजायल ॻाल्हियुनि खां। दुनिया जे अंदरि जेकी तव्हांजा अक़वाल, अफ़आल ऐं आमाल, टे ॻाल्हियूं, अक़वाल, अफ़आल, आमाल। अक़वाल माना ॻाल्हियूं, ज़ुबान सां जेके लफ़्ज़ कढनि था, इहे के लफ़्ज़ अजाया हूंदा आहिनि के सजाया हूंदा आहिनि। अफ़आल में, कमनि में के कम सजाया हूंदा आहिनि, के कम अजाया हूंदा आहिनि। समझो था? हाणे मिसलन हिकिड़ो माण्हू गुफ्तगू वेठो थो करे, सियासी गुफ्तगू वेठो करे, बेसूद बेफ़ाइदा किस्सा कहाणियूं शुरू करे, बादशाहनि जा वाक़िया बयान करे, या साईं मुंहिंजा बीरबल ऐं अकबर बादशाह जूं ॻाल्हियूं शुरू करे, बस तुंहिंजो हिन में फ़ाइदो कहिड़ो? ये लग़्व ॻाल्हियूं, इनखे छा चइबो आहे? लग़्व, बेसूद ऐं बेफ़ाइदा, पाणी खे विलोड़नि। तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे? पर इन जे बजाए जेकॾहिं को माण्हू चवे अल्लाह 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 अल्लाह, ये लफ्ज़ सजाया है, चो ये लफ्ज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। ये अक़वाल में सजाया कौल था, ये चाहे न सजाया कौल, अजाया हू ॿुधाया मां लग़्व ॻाल्हियूं। अफ़आल में मिसाल, अॼु तव्हां हिते वेठा आहियो, हिन मजलिस में वेठा आहियो, हे वेहण तव्हांजो सजायो आहे। तव्हां जेतिरी देर वेठा आहियो एतिरी देर तव्हांजे मथां रहमत वसे ऐं मलाइक तव्हांजे चौधारी घेरो करियो बीठा आहिनि। जिथूं हली आया आहियो करमपुर, वरी मोटी जेसी ताईं उन जाइ ते न पहुचंदो तेसी ताईं 70,000 मलाइक हर फ़क़ीर जे हक़ में दुआ घुरंदा। ये मजलिस सजाई आहे, ही पंध सजायो आहे, ही वेहण सजायो आहे, ही ॾिसण सजायो आहे, ही ॿुधण सजायो आहे, ही हलण सजायो आहे। उतां किथे हलियो वियो, मकान ते हलियो वियो, मवाली मवाली वेठा आहिनि, ताश जे रांदि पई थी हले, ताश जा पता
हाणे उन ताश जो एॾो को शौक़ु आहे एॾो को हिर्स आहे जो माण्हू राति लड़ी वञे वेठा जी हाणे इहो जेको ताश ते वेहण आहे जी अजायो आहे हाणे इनखे असां हराम त नथा चऊं पर लग़्व कम आहे पर जेकॾहिं उन में वरी शर्तूं रखे पोइ हराम शर्त रखे थी हराम थी वेंदी ताश में वेहण इहो लग़्व कम आहे बेसूद आहे बेफ़ाइदो आहे को नफ़ो न आहे कचहरी में वेठो ॾाढुनि बटाकुनि में वेठो हिकिड़े ॻोठ में वियासीं उहे उन्हनि जी आदत आहे उहे घिटी में अची वेंदा आहिनि 2 ॼणा 4 ॼणा वेंदा घिटीअ में उनजी आदत ई आहे सॼी राति लड़ी वेंदी उहे वेठा घिटीअ में अड़े ख़ुदा जा बाना घिटीअ में वेहण तोखे कंहिं सेखारियो हुज़ूर अलैहिस्सलाम जन फरमायो त माण्हुनि जे रस्तनि ते न वेंदा कयो रस्ते ते अचो त रस्ते खे उनजो हक़ ॾींदा कयो साहबनि चयोसीं रस्ते जो हक़ कहिड़ो आहे पाण ईंदड़ वेंदड़ ते सलाम कयो रस्ते खां ईज़ा ईंदड़ शइ हुजे उनखे हटाए छॾियो सम्झो था वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून मोमिन बाननि जी ॿियो नंबर निशानी आहे जो अजायल कमनि खां मुंहुं मोड़े वेंदा बेफ़ाइदनि कमनि खां मुंहुं राग जी महफ़िल थी हले राग वेठो ॿुधे अजायो आहे सजायो जी ऐं ही वॾी मुसीबत जेका हींअर असांजे दौर ते वबा जी बीमारी आई आहे वबा उहा अथव मोबाइल फोन उन में वरी साईं मुंहिंजा इहा जेका आहे सोशल मीडिया फेसबुक आहे साईं मुंहिंजा व्हाट्सअप आहे ऐं ट्विटर आहे कई टूट गॾिया वेठा आहिनि ऐं ॿुधो इन्हनि में उरियानी आहे फहाशी आहे बेहयाई आहे ऐं बद मज़हबी जो फैलाव आहे